टंडन जिया से जहयाती। कमदार लॻू लाव की ॾाढो बुरो कयो। पीर एहसान उनजे हथनि मां निकिरी वियो। मोहजन साईं हमारा सारा कुछ वायरा थी विया हुआ। जाई कर समझ त पीर एहसान या भाग भला हुआ ये निकरी वियो, न त कोन निकरी सके। किस्मत असांजी ख़राबी न कमदार, छा कयां? दिल त चवे थी हींअर जो हींअर पीर एहसान मथां ट्रैक्टर चाढ़े छॾियां। मोहजन साईं ता छो था फिक्र कयो? फिक्र ही न कयो। वटी धक्की हिकिड़ो हणंदोमांसि, कुरड़ी बि न हणंदो आहे। वज जो इंतजार न कर नबू कमदार, पंहिंजा हमरा मोकिल तो वञी पीर एहसान जो दग जलिन। इहो पीर एहसान जिंदा वापस न अचे, उन जो घर में लाश अचे, लाश जिंदा वापस न अचे। पीर मोहजन बाबा मारण को मसालो कोनी, कोई हिकिड़ो ही मारे सघे थो, पर पुलिस जो खौफ आहे। सुभाणे को हिकिड़ो केस लॻी वियो न, केरु छॾाईंदो? पीर मोहन तो चवां ई मरे जो ख़बर ही न पए केरु मारे। त पोइ मूंखे ॿुधाए नबू कमदार, पीर एहसान मां असांजी जान की छुटंदी? पीर एहसान ई माराणो आहे, पोयां न को सबूत हुजे ऐं न का शाहिदी गवाह हुजे, हर शइ ख़तम हुजे त पोयां न वरी सुभाणे को असांजे केस ठहे। ठीकु आहे नबू कमदार, मुंहिंजी तरफ़ां तोखे पूरी पूरी इजाज़त आहे, जीअं वणे थी वञी कर, पर पीर एहसान खे पूरो कर। मोहजन साईं तव्हां मूंखे छॾे ॾियो, तव्हां बेफ़िक्र थी हलिया वञो। पीर एहसान खे आउं पाणे माराईंदुसि, ॿ ॾींहं मूंखे मोहलत ॾियो। पीर एहसान तव्हांखे न ज़मीन जे टुकड़े ते न मिलंदो, न मिलंदो। ख़बर में हूंदव या किथे कुत्ता बिला पिया गोश्त पटींदसि। कुझु बि कर, कीअं बि कर, पर पीर एहसान कल्टी थियणु घुर्जे। पीर एहसान तव्हांखे न मिलंदो, छो त हाणे तव्हां ॿुधायो था या ॻाल्हायो था न त मुंहिंजे पुट ते चिंजड़ियूं थो चढ़नि। हाणे चए पीर एहसान न मरंदो, तेसीं मुंहिंजे पुट तां चिंजड़ियूं न लंदियूं, न लंदियूं। असांजी दुकान तेसे ताईं इंतजार कर, दिलावर ऐं मीरा जी शादी थी वञे, पोइ तुंहिंजी मंगणी अहिड़ी त कंदुसि, अहिड़ी त धूमधाम सां कंदुसि जे सॼे तर खे ख़बर पए त बंगुल खान साजिद खान जी मंगणी कई आहे या शादी कई आहे। शादी जे मिसाल मंगणी हूंदी। बाबा साईं मां त चवां थो हिन झंझट में पओ ई बस वेझो का तारीख़ रखे शादी कराए छॾ। न साजिद पुट, तकड़ कम शैतान जो आहे, तकड़ न कर, पाण सब्र ऐं तहमुर सां कम वठंदासीं। तकड़ कम शैतान जो आहे, सोचे समझे छंडे फूके कदम खणणो आहे, छो जो अॻियां सरदार शाह ज़मान आहे। शाह ज़मान त रुगो हा कई आहे, साजिद पुट पंथ अञा परे आहे। बाबा साईं मां घणो इंतजार न करे सघां। वापार जो असूल आहे, पहिरीं पैसो लॻायो, सीड़प कयो, पोइ खाओ। हूअं बि जिथे विञाइबो आहे उते ई ॻोल्हिबो आहे। छा मतिलबु आहे बाबा साईं? हे शादी जो वरी वापार सां छा तालुको आहे? मां कुझु सम्झुसि न। ॾन जो हुजे या न हुजे, पर रेस बंगुल खान जो आहे। वक़्तु ईंदो त ख़बर पवंदई। इन जे करे मूं सोचियो आहे तुंहिंजी रोशनी जे मंगणे ते मां रोशनी खे 100 एकड़ ज़मीन लिखी ॾींदुसि। बाबा साईं इहा शायदि तव्हांखे ख़बर हूंदी त औरतुनि जी ज़मीन सां दिलचस्पी न आहे हूंदी। तव्हांखे जेकॾहिं रोशनी खे गिफ्ट ॾियणी आहे न त जेतिरो थी सघेव हुनखे सोन ॾियो ऐं हुनखे सोनी दोरी ठाराए ॾियो आहे, 1 न त 2। जेतिरो सोन वधीक हूंदो ओतिरी वधीक ख़ुशि थींदी। साजिद पुट, असां सरदार शाह ज़मान सां वापार कंदासीं ऐं रोशनी उहो वखर आहे, वखर। ठीकु आहे बाबा साईं, जीअं तव्हांखे बहितर लॻे।
कोन बचसा दर्द तेरे विच मरवे सा ओ कोन असरा वालेकुम सलाम सलाम वालेकुम बुधी तो कदा पहुंची गया कमदार नबू तकड़ न कर डैडी दे त तोखे लखन जी ॻाल्हि ॿुधायां लखन जी कबूतर फ़कीर सॼो साल मूंखे तो अजायूं ॻाल्हियूं ॿुधायूं जिन ॻाल्हि मूंखे सदाकत कान हूंदी आहे तूं मुंहिंजी जिंद छॾ था वञा न त मुंहिंजी बूट ते टिंडड़ी चढ़ी त अॼु मारे विझंदो पई ॻाल्हि वणई त ॾाढी ॾिजां न त न ॾिजां भली तूं सोच जे मुफ़्त में तो ॿुधाई न त अॼु खाने कननि में आङुरियूं नथो विझां ॿुधा भाई ॾेरी अॼु न ॾींदो मैं कमदार नबू पीर करामत ऐं मुजन हिकु जहिड़ा अथई ॿिन्ही जा लक्षण ई हिकु जहिड़ा अथई कबूतर ॻाल्हि त हज़ारनि जी कई अथई हाणे मूंखे ॾहड़ी ॾे त मां वञा ॾेरी नाहे भाई कलाम अॼु खाने तुंहिंजो ॿुधां थो कननि में आङुरियूं कोन थो विझां मुफ़्त में दादी बसरा खे कलाम कोन ॿुधाईंदो आहियां ॾहड़ी ॾे त कलामड़ो ॿुधाए जे न ॿुधाइणो थिए त ॿुधा न त शौक़ु मूंखे बि कोन्हे को आउं वञा मूंखे देरि पई थिए हा फरमाशा असांजो नबू कमदार जेको प्रिया पैसो लथम पट तां पैसे जो वतो महार पारायम साबू खे साबू वतो उन महार मुंहिंजो अधो अधु कयूं अधु मूंखे परांध पा पायां अधु तूं पा पंध कंदे हिकिड़ो खाधुम अम्मा मूंखे छाती सां लायो अमड़ जी जल छाती सां अरे खुदा के मन मूं तौबा कई मैं कमन खोर कमन अदी तू हाव ना हार अल्लाह साईं कंदो त को न को वसीलो निकिरी ईंदो केड़ो वसीलो निकरंदो ससी जेकरे मां भी नगर मां रुखसत थी वयस तो बाबा जो सहारो केर थींदो ये न चवदी अल्लाह साईं रहम कंदो अल्लाह साईं मां बाबा के पाण सां गॾु रहींदस ससी बाबा कॾहिं भी न्याणी जे दर ते कोन रहंदो बाबा की तो तू चंगी तरह सुञाणी थी न बाबा अखर वारो माण्हू आहे मां छा कयां मूंखे त कुछ भी समझ में नथो अचे अदी मीरा जेकॾहिं तूं भी हिम्मत हारे वेंदीअ त मूंखे सहारो केर ॾींदो काश काश मां शादी का इनकार करे छॾिया काश मुंहिंजी शादी रुकिजी वञे हीअं त न चओ अदी ये छा थी चवे तूं अल्लाह न करे जो ईअं थिए छा ॻाल्हि आहे पुट छो परेशान आहियो चाचा तव्हां असां सां न ॻाल्हायो असां तव्हां सां नाराज़ आहियूं पर पुट मूं छा कयो आहे चाचा तव्हां शादी छो नथा कयो अदी मीरा जी शादी थियण खां पोइ बाबा जो सहारो केर थींदो चाचा बाबा खाली घर ॾिसंदो त हुनजो यहाँ फाटी पवंदो चाचा चाचा तू शादी छो नथो करे पुट ससरी मुंहिंजी हिन दिल मां ज़रीना जी तस्वीर ई नथी निकिरे मां ज़रीना जे रूह सां बेवफ़ाई कोन कंदुसि मुंहिंजी ज़ाल ज़रीना हुई ऐं हमेशा हमेशा लाइ उहा ई रहंदी चाचा जेकॾहिं चाची ज़रीना तोखे मोटी मिली वञे त पोइ पुट मौल कॾहिं बि वापसि न आहिनि मोटंदा ज़रीना मरी वई आहे उहा कॾहिं बि कान मोटंदी।
ख़बर पइजी वेंदी। रोशनी, हाणे जॾहिं तुझे साजिद खान जी शादी जी तारीख़ पक्की थी वई आहे त पोइ देर छो था कयो? जल्दी ढोल वॼायो त को भत खाऊं। मीरा, बाबा साईं रिश्ते जे लाइ हा कई आहे ऐं हू रिश्ते जे लाइ राज़ी बि थी वियो आहे, पर अलाए छो हू दिलि सां ख़ुशि न आहे। अलाए छो कॾहिं कॾहिं मूंखे इहो शिदत सां एहसासु थींदो आहे त मां बाबा साईं जी दिलि तोड़ी आहे। रोशनी, सरदार साईं जे सीने में 7 दिलियूं आहिनि ऐं हुन जा हौसला पहाड़नि जियां बुलंद आहिनि। हुन सोचे समझी पोइ इहो फ़ैसिलो कयो हूंदो। सरदार साईं महज तुझे रज़ा ख़ातिर इहो फ़ैसिलो नाहे कयो। ऐं हा, तू पंहिंजे दिलि में इहो सूर सांढे न रख। मीरा, तोखे ख़बर नाहे पर मूंखे ख़बर आहे त बाबा साईं सिर्फ़ मुंहिंजी ख़ुशी जी ख़ातिर साजिद खे मुंहिंजो संग ॾिनो आहे। त पोइ रोशनी, तू दुख न कर। इहो सोच त सरदार साईं तोसां केतिरो प्यार थो करे जो हुन तुझे ख़ुशीअ ख़ातिर पंहिंजे सालनि जे दुश्मन खे सभु कुझु ॾेई छॾियो। हा मीरा, ईअं त आहे। त पोइ हाणे मायूस न थी ऐं मुस्कुराए त जीअं सरदार साईं खे चवरायूं त तुझे मंगणी जी रस्म हाणे थियणु घुर्जे। हाँ मीरा, मां साजिद खे चवंदी। चाय पीनी? हाँ न। माई बसरा, चाय त ठाहे अच। गुलजार है पिते गुलजार तू अहीं किथे? हाँ, सॼो मुल्क ॻोल्हे थो मई, न को दुश्मन खे मिली, न को असांजा सॼण दोस्तनि खे मिली। यार छो भला? कमदार नबू, पंहिंजी बादशाही ठाहियो वेठा आहियूं, पंहिंजी मन मस्ती रचायो वेठा आहियूं। वाह गुलजार वाह, वाह साईं वाह। पर ॿुध गुलजार, तुंहिंजे लाइ हिकिड़ो कमु वांदो अथव। ॿुधाए नबू, कंहिंजा ॾींहं पूरा थिया आहिनि? ॿुधाई त ॿुध, पीर एहसान ॾींहं पूरा थिया अथई। नबू कमदार, पीर एहसान में तुंहिंजो छा वञे? गुलजार, आऊं हाणे पीर मौजन जो कमदार आहीं, उन जे बादशाही में तो रहीं, उन जे बादशाहीअ में। ठीकु आहे, पहिरां केश पोइ लाश। हल त पोइ ठीकु आहे, अॼु शाम जो अचु तूं आस्थाने ते, तोखे पीर मौजन सां मिलाईंदुमि ऐं हुन तोखे दावत बि ॾिनी आहे। वाह जो अचबो नबू कमदार। ठीकु आहे त पोइ अॼु शाम पक चंग यारो यारी। चङो यारो यारी यारो।
हजियो टिजणो लाहौती मुझन साईं के हिन फेर में खबर पई न त असां नाकामयाब आहियूं यार ॾाढो कावड़ पो असां त पंहिंजे तरफ़ खां पूरी पूरी कोशिश करे रहिया आहियूं पोइ बि पीर एहसान बची थो वञे पोइ असां छा था करे सघूं लाहौती पोइ छा ख्याल आहे हलणु घुर्जे हा हलण ई घुर्जे हलो था हलूं